अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला आप लोग यहाँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर जी रूलिंग ऐं असेंबली टोड़ वारे मामले खां पोइ पैदा थियल सूरत हाल ते पाण मुराद नोटिस जी ॿुधणी। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी वकील नईम बुखारी पार्लियामानी क़ौमी सलामती कमेटी जे गॾिजाणी जा मिनट्स सुप्रीम कोर्ट में पेश। परॾेही वज़ीर ऐं क़ौमी सलामती जो सलाहकार इजलास में शरीक न हुआ। जस्टिस जमाल बंदूखेल रिमार्क्स ॾिना त छा परॾेही वज़ीर पार्लियामानी कमेटी जे इजलास में मौजूदु हो। परॾेही वज़ीर जूं सयूं गॾिजाणी मिनट्स में नज़र न अची रहियूं आहिनि। छा परॾेही वज़ीर खे इजलास में न हुजणु घुरिजे हा। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त ज़ाहिरी तौर ते आर्टिकल 95 जी भञकड़ी आहे। जेकॾहिं कंहिं ॿिए वटि अक्सरियत आहे त हुकूमत इलेक्शन जो ऐलान करे। हर भेरे इलेक्शन करण ते क़ौम जा अरबे रुपया ज़ाया थियनि था। क़ानून उहो ई आहे त पार्लियामानी कार्रवाई जे इस्तेहक़ाक़ जो फ़ैसिलो अदालत कंदी ऐं अदालत जाइज़ो वठंदी त केतिरे हद ताईं कार्रवाई खे इस्तेहक़ाक़ हासिलु आहे। मौजूदा मुल्की सियासी सूरत हाल खे नज़र में रखंदे डॉलर जी वॾी उॾाम जो सिलसिलो जारी। हिक ई ॾींहं में डॉलर ₹2.22 महांगो थी ₹188.50 ताईं पहुची वियो। इंटर बैंक में कारोबार दौरान डॉलर ₹2.22 महांगो थी ₹188.35 जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जी क़ीमत ₹188.50 ताईं पहुची वई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में बि ॿाड़ाई जो सिलसिलो जारी। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि खे मंज़र आम ते आणण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान न्याज़ी 3 अप्रैल ते आइन ते राताऊं हयो। हिटलर नाज़ी हो ऐं इमरान न्याज़ी आहे। हिटलर बि आइन जो ख़ात्मो हाणे इक़्तिदार ते कब्ज़ो कयो। इमरान न्याज़ी कूड़ो शख़्स आहे। क़ौम खे मुआशी नुक़सानु थी रहियो आहे। उमेद आहे त सुप्रीम कोर्ट जल्द फ़ैसिलो ॿुधाईंदी। स्पीकर वटि रूलिंग जो अख़्तियार आहे, उन जो फ़ैसिलो हतमी आहे। आइन ठाहींदड़नि तमामु वाज़े मौक़िफ़ ॾिनो आहे। असांजा वकील अॼु दलील मुकमल करे वठंदा। मुख़ालिफ़ धुर चवे पई त डिप्टी स्पीकर आइन टोड़ियो आहे। लॻे थो त अहम केस जी अॼु आख़िरी ॿुधणी आहे। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। मुल्क जे आइन खे 5 मिंटनि में टोड़ियो वियो। छा असेंबली जा समूरा मेंबर गद्दार आहिनि? सॼे मुल्क ऐं दुनिया जूं नज़रूं अदालतुनि ते खुतल आहिनि। पाकिस्तान ऐं आइन जो इंसाफ़ खपे। असां कंटेनर जी सियासत न आहियूं कंदा। PP सेनेटर शेरी रहमान जूं मीडिया सां ॻाल्हियूं। लखी गुलाम शाह में रोड हादसे में फौत थियल 3 नौजवाननि जी तदफ़ीन। सोग में शहर बंदि। फौती नौजवान ज़ैन अली, आसिफ अली ऐं अरशद जी जनाज़े नमाज़ लखी शहर जे ईदगाह में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। संदन मड़ अबाणे कब्रिस्तान में मिठी अबा हवाले। गंबट भरिसां क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं डाटसन विच में टकर। नौजवान फौत थी वियो। फौती जी सुञाणप ठारू शाह वासी फयाज़ सेततुर थी। पटीदन रेलवे स्टेशन वेझो ट्रेन जे पटड़ी वटि आण जातल शख़्स जो लाश हथ। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। दौलतपुर सफन वेझो सिंधु दरिया मां ॼातल शख़्स जो लुढ़ंदड़ लाश हथायो। इतला ते पुलिस लाश कढाए अस्पताल पहुचायो। सुञाणप न थी सघी। ऐं सिंध जे अॾे पुट शहीद बशीर ख़ान कुरैशी जी अॼु 10वीं वरसी मल्हाई पई वञे। वरसी तक़रीब में शिरकत लाइ कारकुननि जे वॾे अंग में रते आमद। बशीर कुरैशी जे आख़िरी आरामगाह ते जलसो मुनक़द कयो वेंदो।